कंदकोट में मुगवी औरत ऐं संदसि धीअ जी बाज़ियाबीअ लाइ पैदल मार्च कयो वियो। अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिब मासूम न्याणी कौसर खोसो खे ऐं नाज़िया खोसो खे हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे करायो वियो। 10 महीना गुज़रण बावजूद पुलिस खेसि बाज़ियाब कराइण में नाकाम आहे। माउ ऐं धीअ जी बाज़ियाबीअ लाइ अवामी वर्कर पार्टीअ जे सिर ते अब्दुल हमीद खोसो, इमदादुल्लाह खोसो, फारूक नाइज, सईद अहमद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में गुज़िरियल ॾींहुं कश्मीर मां निकितल पैदल मार्च 50 किलोमीटर पंधु करे कंदकोट शहर पहुतो। बाईपास गोला मोड़ खां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि इस्तक़बाल करे पैदल मार्च सां गॾु थी शहर में दाख़िल थिया। शहर जे कश्मीर रोड, शहर जे दिलि घंटाघर चौक, मेन बाज़ार, लाइब्रेरी चौक खां थींदे प्रेस क्लब पहुता जिते धरणो हयो वियो। आयशा धाइरजो, हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना, दिलमुराद ॾहाणी, अकरम बाजकाणी, सज्जाद ब्रोही ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 10 महीना अॻु घर वेंदे भाउ जे साम्हूं नाज़िया बीबी खोसो ऐं मासूम 2 वरनि जी न्याणी कौसर खोसो खे बिना कंहिं ॾोह जे अगवा किया वियो हो ऐं कचे तरफ़ धाड़ेल खणी विया हुआ, जंहिंखे एतिरो वक़्तु गुज़री वञण बावजूद पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। पुलिस खे मुकमल ॼाण आहे त औरत ऐं न्याणी खे अगवा कंदड़ केरु ऐं किथे आहिनि। उन बावजूद बि का बि कार्रवाई अमल में अची नाहे सघी, जॾहिं त कानून जी रिट खे कमज़ोर कयो वियो आहे, सरदारी निज़ाम खे मज़बूत कयो वियो आहे। जेसीं ताईं सरदारी जागीरदारी निज़ाम हलंदो रहंदो त कानून कमज़ोर थींदो रहंदो। उन्हनि मुतालबो कयो त मुगवी औरत ऐं संदसि धीअ खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे।